आबी वसीलन वारे वफाकी वज़ीर खुर्शीद शाह हुकूमत के सिगरेट जा अघ बीणा करण की तजवीज़ ॾेई छॾी। क़ौमी असेंबली के इजलास में ॻाल्हाईंदे खुर्शीद अहमद शाह चयो आहे त इत्तेहादी हुकूमत सलाह मशवरो कयो आहे त अवाम के बीमारियुनि खां बचाइणो आहे। हुन चयो त अवाम जी सेहत जो तहफ़ुज़ करण अव्वलीन तरजीह आहे। संदसि चवणु हो त इजलास में वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि खे अॼु पेश थियण घुर्जे हा। खुर्शीद शाह जी हिमायत कंदे नाणे वारे वफाकी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो त खुर्शीद शाह सही चयो। मिफ्ताह इस्माइल चयो त पाकिस्तान जो वज़ीर आज़म भी तमाक के खिलाफ आहे। ख़बर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। आबी वसीलन वारे वफाकी वज़ीर खुर्शीद अहमद शाह हुकूमत के सिगरेट जा अघ बीणा करण की तजवीज़ ॾेई छॾी। क़ौमी असेंबली के इजलास में ॻाल्हाईंदे खुर्शीद अहमद शाह चयो आहे त इत्तेहादी हुकूमत सलाह मशवरो कयो आहे त अवाम के बीमारियुनि खां बचाइणो आहे। हुन चयो त अवाम जी सेहत जो तहफ़ुज़ करण अव्वलीन तरजीह आहे। संदसि चवणु हो त इजलास में वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि खे अॼु पेश थियण घुर्जे हा। खुर्शीद शाह जी हिमायत कंदे नाणे वारे वफाकी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो त खुर्शीद शाह सही चयो। मिफ्ताह इस्माइल चयो त पाकिस्तान जो वज़ीर आज़म भी तमाक के खिलाफ आहे।